अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर मेमण। मुंहिंजो हीउ टियों प्रोग्राम आहे ऐं जेके प्रोग्राम थी विया उन्हनि खे तव्हां पसंदि कयो, साराहियो, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई। ऐं अॼोको जेको मुंहिंजो टियों प्रोग्राम आहे उहो बि शाहनवाज़ ॻोठ में आहे। शाहनवाज़ ॻोठ में असांजो प्यारो रागी अलाहदाद विस्तड़ो रहंदो आहे, जंहिंखे तव्हां सभु सुञाणो। शाहनवाज़ ॻोठ वारा पिपरी वारा, तव्हां खां को ॻुझो न आहे, ग़रीब माण्हू आहे। अॼु उन ई ख़ूबसूरत आवाज़ जे मालिक साईं अलाहदाद विस्तड़ो सां कचहरी कंदासीं ऐं हीउ वीडियो तव्हां सॼणनि दोस्तनि जे आॾो पेश कंदासीं। उमेद त मुंहिंजी जेके हिन वीडियो में ग़लती थींदी उनखे नज़र में रखी करे मुंहिंजी रहनुमाई कंदव, मूंखे हौसलो ॾींदव ऐं ॾाके ब ॾाके अॻिते असां वधंदासीं। उहो तव्हांजे ज़रिए ई हींअर अचो त साईं अलाहदाद विस्तड़े सां कचहरी कयूं, ॻाल्हि ॿोल कयूं ऐं तव्हांजे आॾो उहा पेश कयूं। मां शाहनवाज़ ॻोठ में मौजूदु आहियां साईं अलाहदाद विस्तड़ो वटि। साईं अलाहदाद विस्तड़ो शाहनवाज़ ॻोठ में तव्हां ॾिठो हूंदो, पिपरी में ॾिठो हूंदो, तव्हां खां कंहिंखां बि ॻुझो न आहे। पर जेके ॿिया दोस्त असांजा ॾिसंदा ॿियनि शहरनि खां, ॿियनि ॻोठनि खां, उन जी कचहरी ऐं साईं जी कचहरी उन्हनि ताईं असां इहे पहुचाईंदासीं ऐं साईं सां तमामु घणा जेको आहे सवाल पुछंदासीं, कचहरी कंदासीं। हेतिरी औकात न आहे, हेतिरी हैसियत न आहे जो हेॾे फ़नकार जे आॾो वेही करे मां साईं खां सवाल पुछां। पर बि साईं जी वॾी महिरबानी, साईं असांखे टाइम ॾिनो पंहिंजे क़ीमती वक़्त मां ऐं असांखे टाइम ॾेई करे ऐं असांजी हिकिड़ी आजिज़ी क़बूल कई। ऐं साईं जा लख थोरा। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? साईं अल्लाह जा करम आहिनि साईं, तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे साईं? शुक्र आहे, फर्स्ट क्लास, अल्लाह जा करम, लख थोरा तव्हांजा, तव्हां टाइम ॾिनो। शाहनवाज़ ॻोठ में त तव्हांखे हिकिड़ो पंहिंजो विस्तड़े जे नाले सां माण्हू हिकिड़ो सॾींदा आहिनि। हेॾा वॾा फ़नकार आहियो ऐं सभिनि माण्हुनि खे ख़बर आहे तव्हां ॻाईंदा आहियो राग सां ऐं वॾा पुराणा फ़नकार आहियो तव्हां। त दोस्त जेके असांखे ॾिसंदा ॻोठनि खां या शहरनि खां, त उन्हनि जे लाइ हिकिड़ो मुकमल तारुफ़ थी वञे। सही आहे नज़ीर साहब, मुकमल तारुफ़ डिस्ट्रिक्ट नौशरो फ़िरोज़ असली मुंहिंजी रहाश उते आहे, जिते मां पंहिंजो फ़न सिखियुसि बि ऐं फ़न ताईं महदूद रहियुसि। उते जेको आहे सो मां उन फ़न मां वॾी पंहिंजी इज़त पिराई। नौशरो फ़िरोज़ मुंहिंजो नालो अलाहदाद आहे, ज़ात जो मां विस्तड़ो आहियां। शाहनवाज़ ॻोठ में मूंखे 9 साल आहे जो मां हिजरत करे आयो आहियां। हा, तमामु सुठी ॻाल्हि आहे, ज़बरदस्त। वाक़ई शाहनवाज़ ॻोठ में इलाही अर्सो थी वियो आहे तव्हांखे। त सर साईं अलाहदाद विस्तड़ो साहिबु, त गुज़िरियल माज़ी तव्हांजो कीअं रहियो, छा उन जे बारे में हिकिड़ो दोस्तनि खे ॿुधाइणु पसंदि कंदो, गुज़िरियल माज़ी जे बारे में? साईं हा, गुज़िरियल माज़ी तमामु बहितरीनु रही, तमामु बहितरीनु रही ऐं तमामु परस्तार बि असांजा भला हुया, तमामु सुठी मोट ॾींदा हुया, सुठियूं घोरूं पवंदियूं हुयूं ऐं वक़्तु ॾाढो मानी मच्छीअ वारो तमामु बहितरीनु गुज़रियो। ऐं उन वक़्त जे दौरान असां पंहिंजे फ़न जे कमाईअ मज़ा पंहिंजे बचनि जो घर बि नौशरो में ठारायो हुयो ऐं 3 कार गाॾियूं बि वरितियूं हुसीं। उन खां पोइ जेको आहे सो असां वरी हेॾे हिजरत करे आया आहियूं। अच्छा, गुज़िरियल माज़ी तव्हांजो मतिलबु हींअर त हिकिड़ो शाहनवाज़ ॻोठ में नंढड़ी जॻह तव्हां हिकिड़ी रिहाइश कयो था, इहो ॾिसी करे ॾाढो ॾुख थो थिए। मतिलबु उन हिकिड़ी बीमारीअ में तव्हां मुब्तला थी वियो, उन में तव्हां पंहिंजी सॼी मिल्कियत हिन बीमारी में मतिलबु ख़र्च करे छॾी। इहा वाक़ई ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं ॾुख बि थिए थो। त का वाई या को गीत ॿुधाइणु पसंदि कंदो दोस्तनि जे लाइ जेको हुजे ऐं ॿुधनि तव्हांखे? हा साईं, लतीफ़ साईं जी वाई आहे, राग कोहियारीअ मज़ा। ला 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 ओ मियां सधाती सभु काड़ीअ थियूं बुख न बासे काड़ियां, जहिड़ी तहिड़ी ज़ात जी हुत जुंबस नाहे जाए। मूं सां हले सा जेका जी मिठोई ना करे, ओ तो तैल जी विविध लड़ी तू
तू तन तब मिठड़ उडरी वन वत वतल माड़ी यत माड़ी यर जन ओ माड़ी यत मिठड़ उडरी वन वत वतल माड़ी ते माड़ी यरा जन अदियूं शाह लतीफ़ चैम्या मुर्शिद घोट लतीफ़ चैम्या मुहबन वारी मम माड़ी यत मिठड़ उडरी वन वत वतल माड़ी ते माड़ी यरा जन ओ माड़ी यत मिठड़ उडरी वन वत वतल माड़ी ते माड़ी यरा जन अल्लाह जी लतीफ़ शल सिंधड़ी आबाद हो जई। वाह 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 वाह, तमामु ज़बरदस्त। जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। हीअ वाई ॿुधी करे हीअ जीअं न जिस्म में हीअं लूंहं कांडार जी वञे, करंट निकिरनि, बिल्कुलु इहा ई कंडीशन आहे, इहा हालात हींअर जेकी मां गुज़री रहियो आहियां, इहा ई कंडीशन आहे मुंहिंजी। चाचा अलादा रिस्तोड़ो साहब, को खातो को इदारो को अहिड़ो आहे जेको तव्हांजी मदद कई हुजे, जंहिं तव्हांजी मदद कंदो हुजे? हाँ साईं, खातो असांजो सकाफ़त खातो आहे। उन में साईं जॾहिं मूंखे पहिरियों आरज़ू अखियुनि जो थियो त उन में 2004 में मुंहिंजी नज़र वीक थी वई ऐं उन टाइम ते मूंखे इहा ई हुई त मां पंहिंजो महिनत मां, पंहिंजे पोरिये मां, पंहिंजे फ़न मां मूं ही घरड़ो बि ठारायो आहे, गाॾियूं बि वरितियूं आहिनि। हाणे जेकॾहिं मां इहो पंहिंजे इलाज ते ख़र्च कयां ऐं मां वरी सिहतमंद थी वञा त इहे वरी शयूं ठाहिण मुंहिंजे लाइ आसान आहिनि। पोइ मां साईं इदारे जो दर कोन खड़कायो उन टाइम ते। पोइ जेको आहे सो मूं वटि जेका पंहिंजी मिल्कियत ज़ाती हुई, घर हुयो ॿचिड़नि जो, गाॾियूं हुयूं, उहे खपाए मां 10 खां 12 लख रुपया हिते आगा खान हॉस्पिटल में मां इलाजु करायो। उन खां पोइ जेको आहे सो डॉक्टरनि चयो त बाबा तुंहिंजूं पोयूं सिपलाऊं जेके रोशनी पहुचाइण वारियूं डैमेज थी वियूं आहिनि, पाकिस्तान में तुंहिंजो इलाजु कोन्हे, बाक़ी जेकॾहिं बैरूनी मुल्क वञणु चाहीं त 60 लख रुपया तो वटि हुजनि। पोइ साईं मूं वटि उन टाइम ते 60 लख रुपया कोन हुया। मां मायूसी ऐं नाउमेद थी घर वापसि मोटी आयुसि। उन टाइम खां पोइ वरी जॾहिं मां परेशान थी करे ॿचिड़नि खे हिजरत करे शाहनवाज़ ॻोठ में वठी आयुसि पिपरी, त उन टाइम ते मां किराए ते वेठो आहियां हींअर बि, ऐं किराए ते वेठो हुउसि। 9 साल थी विया आहिनि। 9 सालनि जे दौरान अॼोके ॾींहं खां ईअं सम्झो त 9 महीना पहिरें मूंखे पोइ फालेट जो झटको आयो, तमामु वॾो झटको आयो। उन में जेको आहे सो मुंहिंजी खाॿी टंग ऐं ॿांह कमु छॾे वई ऐं दिलि 75 सैकड़े मां 25 सैकड़ो कमु करे पई। पोइ असांजो इदारो आहे सकाफ़त खातो। मां मोहतरम सेक्रेटरी साहब सकाफ़त अकबर ख़ान लगारी खे अपील कई ऐं मां चयो साईं मुंहिंजी हींअर तमामु संगीन हालत आहे, महिरबानी करे मूं मिसकीन जी वाहर कयो, मदद कयो। साईं जन फौरी तरह मोट ॾिनी ऐं मूंखे चयूं त तव्हां फातिमी हॉस्पिटल में एडमिशन थियो ऐं मुंहिंजी टीम जो माण्हू तव्हां वटि पहुचे थो। पोइ उते टीम जो माण्हू पहुतो, मूंखे उते एडमिशन ॾियारियनि ऐं मां 1 हफ़्ते ताईं हॉस्पिटल में हुयुसि। उन खां पोइ मूंखे डिस्चार्ज करे ऐं घर मोकिलियऊं, पर मुंहिंजी हालत तमामु ख़राबु हुई ऐं तमामु मूंखे तकलीफ़ वधीक हुई। पोइ वरी मां सकाफ़त इदारे जे मोहतरम साईं सेक्रेटरी साहब जन खे अर्ज़ु कयो त साईं मूंखे अञा फ़रहत कान थी आहे, महिरबानी करे मूंखे को हकीमी इलाज जे लाइ मुंहिंजी मदद कयो, भला मां हकीमी इलाजु करायां। पोइ साईं जन मूंखे 1 लख रुपयो वरी मदद जी ॾिनी, जेका पंहिंजो हिन जी हकमती इलाज जे लाइ। उहो मां हकमती इलाजु मुंहिंजो हलियो पिए। तक़रीबन दौलतपुर जे ॿाहिरों हकीम आहे, उन वटि मुंहिंजो वञणु थींदो हो। मां हितां टैक्सी करे वेंदो हुउसि, उतां दवा वठी ईंदो हुउसि हफ़्ते जी। पोइ इन विच में मुंहिंजो उहो 1 लख रुपया बि खपी वियो ऐं विच में बीमारियूं अची वियूं, जेको आहे सो हे कोरोना जूं ऐं ॿियूं टियूं इदारा बि तक़रीबन ऑफिसर घटि पिया वेहनि, मिलणु जुलणु कोन पियो थिए। उन जे हिसाब सां मां इलाज में अधु में मुंहिंजो इलाजु रहिजी वियो। जेको हिन वक़्तु बि हींअर कंडीशन मुंहिंजी आहे जो मुंहिंजी खाॿी टंग ऐं ॿांह कमु कान थी करे। तक़रीबन ॿांह त जेको आहे सो सम्झो त 75 सैकड़ो कमु कान थी करे, बाक़ी टंग 50 सैकड़ो कमु करे थी। पर दवा जी मां वठणु छॾे वियो आहियां, छो जो मुंहिंजो माज़ी हालात ग़रीबत आहे ऐं मुंहिंजी गुरबत आहे, जंहिं गुरबत जे सबब जे करे मां उन हकीम साहब ताईं न पहुची सघियो आहियां। अच्छा अलादा दस्तूर साहब, त हिन कंडीशन में ॾिसो तव्हांजो जेको गुज़िरियल माज़ी तव्हां ॿुधायो, तव्हां हिकिड़ो
राग सां वाबस्ता आहियो, तव्हांजो कारोबार ऐं धंधो बि इहो ई आहे। जी साईं। त हाणे हिन कंडीशन में छा ही इलाइक़े वारा तव्हांखां राग वग़ैरह कराईंदा आहिनि, शादी वग़ैरह थिए थी, तोर सुनत वग़ैरह थिए थी, त हिन इलाइक़े वारा तव्हांखां महफ़िल का कराईंदा आहिनि, का घोर पवंदी हुजे तव्हांखे? साईं इलाइक़े वासियुनि जो मां शुक्रगुज़ार आहियां। मूंखे हिते 9 साल शाहनवाज़ ॻोठ पिपरी में थिया आहिनि। हालांकि मुंहिंजी उहा तबियत कान्हे का हिन वक़्त जो मां सॼी राति जूं महफ़िलूं करे सघां, पर पोइ बि हिन ॻोठ शाहनवाज़ ॻोठ वारनि रहाशियुनि जी मूंसां एतिरी मोहबत आहे जो रस्ते पंध में मूंखे तमामु भाकुर पाए सॾु करे मूंखे इज़त बि ॾींदा आहिनि, चांहि बोतल जो बि पुछंदा आहिनि। ऐं इन 9 सालनि में 5-7 प्रोग्राम जेके सुनतूं थियूं आहिनि या शादियूं थियूं आहिनि, उन्हनि में मुंहिंजियूं महफ़िलूं बि करायूं अथनि। मूंखे पंहिंजो हाल हार मूंखे गोरूं बि ॾिनियूं अथनि। या मुंहिंजे लाॻियापियल इलाइक़ो आहे गुलशन हदीद, उते मां 5-7 महफ़िलूं करायूं आहिनि दोस्तनि। इहा मां हुननि जो तौरातो आहियां, शुक्रगुज़ार आहियां जो अॼु बि हिन हाल में बि मूंसां मोहबत कंदा था अचनि ऐं मां शुक्र अदा थो कयां उन्हनि। चाचा, त ही जेके दोस्त असांखे ॾिसनि था हिन वीडियो जे थ्रू, तव्हांखे ॾिसनि था, जी सर। शाहनवाज़ ॻोठ पिपरी ॻोठ वारा तव्हांखे सुञाणनि, जी सर। पर ॿिया जेके ॻोठ शहर आहिनि उन में अगरि तव्हां को पैगाम ॾियणु चाहियो ॾिसण वारनि जे लाइ जेके ॿुधनि? साईं पैगाम इहो आहे त मां फ़न सां शौक़ु रखंदड़ माण्हुनि खे ऐं इदारे जा लाॻापियल माण्हू जेके बि आहिनि उन्हनि सां मां हथ जोड़े अर्ज़ु थो कयां त साईं, असां पंहिंजो माज़ी जो वक़्तु ॿुधायो तव्हांखे, तमामु बहितरीनु तरीक़े जो वक़्तु गुज़रियो। अॼु असां बीमारी जे सूरत में आहियूं ऐं मूंखे अफ़सोस आहे त असां हिन वक़्तु बि पंहिंजे उन फ़न खे उजागर कयो था अचूं, उहा रियाज़त रखियो था अचूं, जहिड़ो बि हाल आहे उहा रियाज़त रखियो था अचूं, गैरत ऐं सचाईअ सां पंहिंजे फ़न सां सचा रहिया आहियूं। त इन हिसाब सां मां परसदारनि ॿुधण वारनि शौक़ीननि खे अर्ज़ु कंदुसि त असां जहिड़े कंहिं हिन वक़्तु बीमारीअ जे सूरत में असां गुलकार फ़नकार आहियूं, असांखे जेको विसारियो था इहो नामुमकिन आहे। महिरबानी करे ऐं असां जहिड़नि फ़नकारनि सां मोहबत पैदा कयो, मोहबत रखो, दुआगू रहंदासीं। दोस्तो, साईं अलाहदाद विस्तरो जेको शाहनवाज़ ॻोठ में मौजूदु आहे, असां कचहरी कई, तव्हां ॿुधी, ऐं वाक़ई इहो रहियो आहे त असां अहिड़नि फ़नकारनि खे टैलेंट तव्हां ॾिठो, आवाज़ु ॿुधो साईं अलाहदाद विस्तरे जो, त अहिड़नि फ़नकारनि खे असां विसारे छॾियो आहे। इहा असां वॾी खोट रही आहे, त ईअं असां न थियणु घुरिजे। असां हिन अहिड़नि फ़नकारनि खे जेको आहे सुठी रिस्पॉन्स ॾियूं, उन जूं महफ़िलियूं करायूं ऐं उन्हनि खे सुठी हिकिड़ी मोट ॾियूं। अॼोको ही प्रोग्राम तव्हां सॼणनि जा ॾोह पेश कयो, तव्हां हिनखे ॾिसो ऐं इन उमेद सां त साईं जी रहनुमाई थींदी, तव्हां साईं जी माली मदद थींदी। हिकिड़े नए प्रोग्राम ऐं नई कचहरी सां गॾु वरी तव्हांजे आॾो पेश कबो, तेसिताईं पेश थीबो, तेसिताईं इजाज़त ॾियो। अला भाई।